नाज़रीन हमारे से रहायो खबरचार वेब टीवी यहाँ आयशा हैदर दौलतपुर सफन जे रहवासन जो बिल्डर माफिया खिलाफ एहतजाज मुजाहिरीन अब्दुल जब्बार सोहू जफर जट मुमताज ओठो फ़कीर नज़ीर उनर आसिफ मेमण ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां असां बिस्मिल्लाह सिटी में रिहाइश पज़ीर आहियूं पर असांखे बुनियादी सहूलतूं एग्रीमेंट तहत न ॾिनियूं वयूं आहिनि। हुननि चयो त बिल्डर आसिम कबीर ख़ानज़ादा डेवलपमेंट मुताबिक़ असां सां मुआहिदो कयो हो त स्कीम मुकमल थियण ते अव्हांखे बिजली गैस ड्रेनेज ऐं पका रस्ता ॾिना वेंदा पर हिन महिल ताईं का बि सहूलियत न ॾिनी वई आहे। हुननि वधीक चयो त असांखे बुनियादी सहूलियतूं ॾियारण बजाए उल्टो असां ते ॾमरजी पियो आहे। हुननि डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मज़कूरा बिल्डर माफ़िया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खैन बिस्मिल्लाह सिटी में समूरियूं बुनियादी सहूलियतूं ॾियारियूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।